ڪنڌڪوٽ में सिविल अस्पताल जे वैक्सीनेटरन पारां मुतालबन जी मञता लाइ احتجاج मुज़ाहिरो करे علامتي बुख हड़ताल कई वई। उन हवाले सां ॾिसूं था कुदरतुल्ला मीराणी जी ही रिपोर्ट। जी असीं मौजूद आहियूं कंधककोट सिविल अस्पताल में, जिते वैक्सीनेटर पारां चौथे ॾींहुं बि एहतजाज कयो आहे। असीं पुछंदासीं हू उन बाबति छा था चवनि। मुतालबो इहो आहे त देरी न असांजी टाइम स्केल अपग्रेडेशन जे लाइ 3 साल थिया आहिनि। असां 2 धरणा अहिड़े क़िस्म जा कराची हयासीं, उन में असांखे ऑफिसरनि जे पास पंहिंजो ब्यूरोक्रेसी असांखे एतमाद में वठी करे टाल मकोल करे असांखे हर दफ़े नटायो अथनि। हाणे असांजो एहतजाज जो पासो कराची में प्रेस ॾाढो पुरअमन एहतजाज हली रहियो आहे। 336 मुलाज़िम जंहिं 2 साल पगारूं बि खयूं, उन्हनि खे बिला वजह हटाए उनजो जेको आहे बेरोज़गार कयो वियो आहे। उनजो चूल्हो घर में जेको ॿरे पियो उहो बंदि थियो आहे। ऐं उनखां अलावा जेके टाइम स्केल आहे ऐं अपग्रेडेशन आहे उहा बि वैक्सीनेटरनि खे बि न मिली आहे, ॿियनि पैरामेडिक वारनि खे न मिली आहे। असां गवर्नमेंट सिंध खे इहो मुतालबो कंदासीं त महिरबानी करे इहे जाइज़ मुतालबा आहिनि ऐं असांजा जाइज़ हक़ आहिनि उहे ॾिना वञनि। असांजी सीनियरिटी ऐं अपग्रेडेशन लाइ देराना मुतालबा आहिनि। 2-3 दफ़ा असां कराची प्रेस क्लब में वेठासीं, कूड़ा आसरा ॾेई असांखे उतां उथायो वियो आहे। हिन वक़्त ताईं कूड़ा दिरासा आहिनि जेके असांजा 336 वैक्सीन NTS पास आहिनि। उन 2 साल ड्यूटी कयो आहे, उन सर्विसूं रहियल आहे, उन पघारूं खया आहिनि, डिफरेंस कया आहिनि। बिना जवाज़ जे उन्हनि खे लाथो वियो आहे। असां पंहिंजो हड़ताल कामयाबु रखंदासीं जेसि ताईं असांजा इहे मुतालबा पूरा न थींदा।